जी नाज़रीन, असां मौजूद आहियूं झांगारा वेझो पंजतन जो बाग आहे सेवण खां 40 किलोमीटर जे फ़ासिले ते। हिते जेको आहे सो पंजतन जी बैठक चयो वञे थो ऐं मोलाल जो खूह चयो वञे थो। अचो त तव्हांखे उनजो कुझु मंज़र बि ॾेखारियूं ऐं हितां जे फ़क़ीरनि सां ऐं जेके ज़ाइरीन हिते पहुचनि था मुख़्तलिफ़ शहरनि खां उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे ऐं हिते हुननि खे छा फैज़ हासिलु थिए थो ऐं हिननि खे हिते अची केतिरो सुकून महसूसु कनि था। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। असां ॿुधो त हिते माना ज़ियारतूं आहिनि इलाही ऐं अचण खां पोइ असांखे हिते वॾो हिकिड़ो सुकून अची वियो आहे। हिते मौला अली वारनि जो बैठक ॾिठीसीं, वॾो सुकून मिलियो। ऐं जिते जी जेको पाणी जो वकिरो आहे या पाणी जो सिस्टम आहे या जेके बि हिते शयूं आहिनि से हिकु ख़ुदि खुदाई आहे ऐं हिकिड़ो अजीब शयूं आहिनि जेके अनकॉन्सेप्टेबल आहिनि, जेके सम्झ खां मथे आहिनि। अल्लाह जी समझो पंहिंजे हिते हिकमत रखियल है। हम लोग कराची से आए, नाजमाबाद से। हम दुम्बा लेकर आए थे 7 शरीफ पे। हमने वहाँ भी लंगर किए दोनों टाइम। अब जो हमारा लंगर है शाम का आखिरी लंगर जो दोपहर का हमने किया है वो पंजतन पे किया है। इस तरह हम हर साल आते हैं यहाँ पर पंजतन पर। यहाँ पर मौला अली की यादें, बहुत सी यादें हमने देखी हैं, क्योंकि यहाँ पे जज्बा होता है कि हाँ वाकई यहाँ मौला अली का हैं, इसलिए हम यहाँ तशरीफ़ लाते हैं। हमारे को 3-4 साल हो चुके हैं यहाँ पर। सर्दी हो या गर्मी हो, ये जोश हमारा कम नहीं होता है, ये जज्बा है हमारा मौला अली से। ये पंजन जी बैठक है, पंजतन पाक ही बैठक है के ही आए बि हिक राति जो बाग, कुदरती बाग, कंहिंजो पुख पुखार न आहे, माना 1400 सदियुनि खां अॻु जो बाग आहे। हे जेको अलम आहे इहा लाल जी बैठक आहे। ही लाहूत ला मकान जो असुलु जेको घस आहे न, त फ़क़ीर जो पंजतन पाक बनायो लाल जो रोज़े खां नूरानी ताईं। हिते असांखे ॾाढो मज़ो अची रहियो आहे पंजतन जे बाग ते। हिते मौला अली जो बैठक बि आहे ऐं खूह बि ॿुधायो वियो आहे। दरअसल सही हक़ीक़त छा आहे त ही पंजतननि जे कचहरीअ जो बाग सॾिबो आहे, माना मालकनि जे कचहरीअ जो बाग। सेवण खां लाहौत जी टी मंज़िल आहे प्यादल जी। दरअसल अवां साफ़ इहो ऐं अवां ॾिसो पिया था त हिते का बि इंसानी सहूलियत न आहे। असांजी ख़ुशी इहा आहे त चीफ मिनिस्टर असांजे हिन तक जो आहे ऐं असांजो आहे, पर बदकिस्मती असांजी इहा आहे त हिन जॻह ते रुगो मुराद अली शाह न, पर साईं क़ाइम अली शाह बि आयो, साईं नासिर शाह बि आयो, पंहिंजो असांजो सईद गनी बि आयो, पर अफ़सोस आयो आहे त न कलम खणी कंहिं पने ते सही कयूं त हिते को बाथरूम या मुसाफ़िर खानो या का ॿी सहूलियत इंसानी कंहिंखे ॾिनी वञे, पर अफ़सोस आहे त न कलम खयूं न वर्बली कंहिं ऑफिसर खे हुकुम ॾिनऊं त हिते हींअर का हीअ शइ बि ठहणु खपे। सेवण तालके खे असांजे खे का बि अहिड़ी शइ कान्हे जेको को ॿाहिरों माण्हू या सियाह अचे। हक़ीक़तन में हिते असांजे चइनी सूबनि सां गॾु ॿाहिरियां माण्हू बि अचनि था, पर सहूलियतुनि न हुअण जे बावजूदि जेके से वापसि हलिया वञनि था। असां सिंध गवर्नमेंट खां इहो मुतालबो कयूं था त हीअ बाबा शइ अव्हांजी शइ आहे, इन्हनि खे सिंगारियो वञे ऐं हिननि खे ठाहियो वञे त असां हितां जा माण्हू तमामु ख़ुशि थींदासीं ऐं दुआगुर थींदा। जी साईं मौला अली साईं जो मौजूदु आहे, सरकार जे 5 हथ मुबारक जी सबील आहे। जी साईं जीअं नारो लॻंदो ईअं पाणी तेज़ थी वेंदो हलियो। साईं स्पीड तमामु तेज़ स्पीड जे अॻिते वञे थो, तमामु तेज़ रफ़्तार सां थो वञे। साईं नारे ते तेज़ छो थो वञे न, जीअं नारा लॻनि था ईअं पाणी तेज़ थिए थो। वॾा मालिकनि जा कुर्ब चल आहिनि भाउ। हीअ साईं मौला अली साईं जिन जे दौर जो आहे। पंजतन पाक जो बाग हो, हिते माण्हू ईंदा आहिनि ज़ियारत थी। मालिकनि जे अंदरि कचहरी ठहियलु आहे, मथे मौला जो खूह आहे ऐं ज़ियारत थी माण्हू ईंदा आहिनि। वाही आहे मालिकनि जी, नए सिज नवां माण्हू ईंदा आहिनि, कराची खां ईंदा आहिनि, पंजाब खां ईंदा आहिनि। न सहूलियतूं आहिनि, असां पंहिंजी तरफ़ां सहूलियतूं आहिनि, भई गवर्नमेंट जे तरफ़ां सहूलियतूं न आहिनि। असीं फुकरा सॼी हैदराबाद जा आहियूं। 2 नंबर तला इमाम अली शाह, मिस्री शाह हो न, मटियाडी जी फुकरा बि आहिनि, पीर फ़क़ीर सैयद सभु असां सां गॾु आहिनि। असीं हर साल ईंदा आहियूं, पंधु बि असीं वेंदा आहियूं, पर हिते असां वटि का सहूलियत कोन्हे। ही मौला अली जो खूह आहे, हिते हर साल असां लाहौती बि वेंदा आहियूं, हर साल नूरानी बि वेंदा आहियूं, क़दीम ईंदा वेंदा आहियूं। फ़क़ीर साईं वारा ॾाढी इज़त कराईंदा आहिनि, असां बि कंदा आहियूं फ़क़ीर साईं वारनि जी। ऐं ॾाढो फ़क़ीर अली ॾिन जो तमामु लाहौतियुनि खे, देसी परदेसियुनि खे, अचण वञण वारनि जी वॾी ख़िदमत कंदो आहे। बाक़ी गवर्नमेंट जी तरफ़ खां हिते का बि सहूलियत न आहे।
हिते कॾहिं इलाही तक़रीबन महीनो 1.5 महीनो थी वियो आहे, लाइट जो वॾो मसइलो आहे ऐं इलाही परेशानी आहे इन्हनि माण्हुनि खे। हिते न बिजली आहे, न सोलर सिस्टम आहे, न ई ज़ाइरीन लाइ को बाथरूम वग़ैरह या पाणी जी सहूलियत ॾिनी वई आहे। हुकूमत खे घुरिजे त ही जेके ज़ाइरीन जेके अचनि था मुख़्तलिफ़ शहरनि खां ऐं सेवण खां पोइ हिते अची आराम पसीर थियनि था, नंगर न्याज़ कनि था, हिते रातियुनि जूं रातियूं रहनि था, उन्हनि खे सहूलियतूं मुयसरु कयूं वञनि ताकी ही जेको आहे सो नगरी आबाद रहे ऐं हिते जेके ईंदड़ ज़ाइरीन आहिनि उन्हनि खे बि हिते सुकून हासिलु करे सघनि। कैमरामैन मुबशर सोलंकी सां गॾु अशरफ अतार, टाइम न्यूज़ 7।